महरान यूनिवर्सिटी जामशोरो के अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस खिलाफ़ फ्रॉड करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। वांखे अहम ख़बर ॾियो पिया हैदराबाद में, जिते महरान यूनिवर्सिटी जामशोरो के अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस खिलाफ़ फ्रॉड करण जो केस दाख़िल कयो वियो। यूनिवर्सिटी के स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर की फरियाद ते हुसैनाबाद थाने ते इहो केस दाख़िल कयो वियो आहे। वांखे ख़बर ॾियो पिया फरियादी जो चवणु आहे त वकास मुंचना ₹1 करोड़ जो चेक ॾिनो, जेको कैश न थी सघियो आहे। वांखे ख़बर ॾियो पिया इल्ज़ाम हेठि आयल वकास जो बयान पिणु साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त मूंखां बंदूक के ज़ोर ते चेक लिखाए मामलो एंटी करप्शन हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में फैज़ खोसो लाइन ते मौजूद है। जी फैज़, छा अपडेट्स आहिनि इन मामले के हवाले से? जी, शायद महरान यूनिवर्सिटी जामशोरो के अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस ऐं बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट यूनिवर्सिटी खैरपुर के मौजूदा डायरेक्टर फाइनेंस वकास अली चन्ना के खिलाफ हुसैनाबाद थाने ते पूरो चेक ॾियण जो केस दाख़िल किया वियो आहे। इहो केस महरान यूनिवर्सिटी जामशोरो के स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर गाज़ी खान परिहाड़ के फरियाद से दाख़िल किया है। FIR में ॼाणियो वियो आहे त वकास अली चन्ना लतीफ़ाबाद यूनिट नंबर 6 जो रहवासी है ऐं हुन यूनिवर्सिटी की खैरपुर कैंपस में रक़म की खुर्दबुरी के इल्ज़ाम में ₹1 करोड़ जो चेक ॾिनो हो, जो आटोबान रोड ते क़ाइम खानगी बैंक के हो। ॼाणायल ब्रांच में वो चेक 21, 23 ऐं 29 जुलाई ते पेश करण लाइ जमा करायो वियो, पर कैश थी न सघियो। थाने ते अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस खिलाफ पूरो चेक ॾियण जो इल्ज़ाम हेठि कलम 489 PPC तहत केस दाख़िल किया वियो आहे, पर उन सिलसिले में का गिरफ्तारी अमल में अची न सघी है। महरान यूनिवर्सिटी के अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस वकास चन्ना जो चवणु आहे त यूनिवर्सिटी के VC असलम उकेली ऐं डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख खे पंहिंजे घर ऐं रेस्ट हाउस से घुराए बंदूक के जोर ते चेक लिखायो हो ऐं बाद में मामलो सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड की मार्फत एंटी करप्शन के हवाले कयो, जिते हुन पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे ऐं ॿुधायो आहे एंटी करप्शन खाते के त हुन खां ज़बरदस्ती चेक लिखाए उनखे ब्लैकमेल करण की कोशिश कई वई। उन तहत जेको आहे ही केस दाख़िल किया है, पर अञा ताईं का गिरफ्तारी अमल में न आई है। वकास जो चवणु आहे त हुनखे इंतकामी कार्रवाई जो निशानो बनाए छॾियो वञे। जी, बड़ी मेहरबानी फैज़ खोसो तफ़सील ॾियण जे लाइ। हैदराबाद में वहाँ अपडेट कयोसीं, जिते महरान यूनिवर्सिटी जामशोरो के अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस खिलाफ़ फ्रॉड करण जो केस दाख़िल किया वियो आहे।